अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वला अक़ीबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन व ख़ातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ला यग़ुर्रन्नक तक़ल्लुबुल लज़ीना कफ़रू फ़िल बिलाद मताउन क़लील सुम्मा मअवाहुम जहन्नम व बि'सल मिहाद। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबीयुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त तोखे धोखे में न विझे काफ़िरनि जी उथणी ऐं वेहणी शहरनि में। ला यग़ुर्रन्नक तक़ल्लुबुल लज़ीना कफ़रू फ़िल बिलाद। मां मुराद इहा आहे त दुनिया जी हिते रहणी जेका आहे मुसलमाननि जी बि आहे ऐं काफ़िरनि जी बि आहे। ऐं अक्सर ईअं थियो आहे त काफ़िर माण्हू जेके आहिनि, बेईमान माण्हू जेके आहिनि, उहे माल में, पैसे में, जाइदाद में घणा आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाए त कॾहिं तव्हां उन्हनि जी दुनिया खे, माल खे, मिल्कियत ऐं मॾी खे, उनजी आसूदगी खे ॾिसी करे तव्हां धोखे में न पइजी वञो त असां रब खे मञण वारा, असां अलाह जी इबादत करण वारा, असां अलाह ऐं अलाह जे रसूल जे मथां कलमो पाक पढ़ण वारा, असांखे छो अहिड़े हाल में रखियो वियो आहे जॾहिं असां मञण वारा आहियूं त अल्लाह ताला असांखे मालदार फरमाए, माल वारो करे, पैसे वारो करे। ऐं जेके मुनकिर आहिनि, ख़ुदा जी ज़ात खे ॼाणनि ई कोन था, उन्हनि खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात छो एॾो आसूदो कयो आहे। इहा शइ तोखे धोखे में न विझे। इंसानु सोचींदो आहे, गौर कंदो आहे। असां निमाज़ बि पढ़ूं था, मस्जिदूं बि आबाद कयूं था, रोज़ीअ जे लाइ परेशान आहियूं। जेके कॾहिं भुलिजी 12 महीने बि अलाह खे सजदो नथा कनि, हेॾनि जाइदादुनि, हेॾे माल जा मालिक लॻा वेठा आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कंहिंजे माल मता खे ॾिसी करे इहो फ़ैसिलो न कजां त इन्हनि सां अलाह राज़ी आहे, इन्हनि खे अलाह घणो इन करे ॾिनो आहे। ख़ुदा जो हिन जे मथां हिमायत जो हथु आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इहो सिर्फ़ु फरमाए त इहो सिर्फ़ु धोखो आहे जो दुनिया जी माल मॾी खे ॾिसी करे मथां धोखो खाई। छो अहिड़नि शख़्सनि जे लाइ दुनिया आहे, तुंहिंजे लाइ आख़िरत आहे। आख़िरत जेका आहे दाइमी आहे, दुनिया जेका सो आरज़ी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात सैयदुल अंबिया आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात काइनात जे अंदरि आला ऐं उत्तम मक़ाम जेको अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे अता फ़रमायो आहे, अहिड़ो कंहिं नबी रसूल खे कोन मिली सघियो। पर महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में तूं नज़र कंदे न, फ़क़्र बि आहे त फ़ाक़ो बि आहे। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो पियो, मां हिकु दफ़े महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में आयुसि त अल्लाह जो महबूब तॾे ते सुतल हुयो ऐं चमड़ो हुयो हिकिड़ो। उन चमड़ो वेढ़े करे उन चमड़े खे पंहिंजो विहाणो बणाए करे पाण आराम फरमाए रहिया हुआ ऐं उन तॾे जा निशान अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म ते ठही विया। माण्हू सुम्हंदो आहे, सुम्हण जे करे जिस्म ते महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म अक़दस जे मथां उहे तॾे जा निशान हुया। अल्लाह जो महबूब आराम फरमाए रहियो हो। जॾहिं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हीअ कैफ़ियत ॾिठुमि त मूंखे रोअण अची वियो, मुंहिंजी अखियुनि मां पाणी वही वियो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो, उमर तूं छो थो रोईं, छा जे करे तूं रोईंदो पियो? त अर्ज़ु कयुमि त सुन हबीब, दुनिया जा केसर किसरा बादशाह जेके वॾनि वॾनि मसनदुनि ते रहनि था ऐं बकमलनि जे बिस्तरनि ते सुम्हनि था, महबूब तूं अलाह जो महबूब आहीं, तूं काइनात जो सरदार आहीं। तुंहिंजे सदके अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात काइनात खे जोड़ियो आहे। महबूब तुंहिंजी हीअ कैफ़ियत ॾिसी करे मां रोई रहियो आहियां। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मुस्कुराए फरमायो, पाण वधो उमर इन्हनि जे लाइ दुनिया आहे ऐं असांजे लाइ आख़िरत आहे। छा तूं इन ॻाल्हि जे मथां राज़ी न आहीं जो अलाह असांजे लाइ आख़िरत ठाहे? यकीन करणु घुरिजे त हिन तमामी तकलीफ़ुनि जो बदिलो अलाह जेको ॿारनि खे अता फ़रमाए थो न, जेकॾहिं उहा शइ असांजे अॻियां अलाह ज़ाहिर करे त असां दुनिया जे सभु सख़्तनि सूरनि खे विसारे छॾियूं।
छो त इंसानु केॾो त कम ज़रफ़ माण्हू आहे जो रुॻो थोरी शइ खुटेसि थी त खणी पाए थी चाढ़े पाण खे जहिड़ी नथो करे ॻोल्ही थो वञे पाण खे हीअ शइ मूंखे न मिली आहे तंहिं करे मां न मिलण जे करे पाण खे मारे थो पियो। मुस्लमान जो इहो अक़ीदो न आहे। मुस्लमान जे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजे लाइ आख़िरत खे ठाहे छॾी आहे। फरमाए त मताउन कलील फर्ज़ ज़माने दुनिया जो जेको सामान आहे तमामु थोरो अथव जेतिरो बि घणो मिले त बि थोरो आहे। सुम मअवाहु जहन्नम व बिअसल मसीर पोइ इन्हनि जी जाइ जहन्नम आहे उहा बुरी रहण जी जाइ आहे किनी रहण जी जाइ आहे। मसइलन हिकिड़े माण्हू खे 10 मिंट उस में बीहारे करे गर्मी में बीहारे हमेशह जे लाइ हुनखे छांव में विहारे छॾिजे सॼी छांव में सॼी हवा में। हिकिड़े माण्हू खे 10 मिंट छांव में विहारे करे हमेशह सहरा में उस में बीहारे छॾिजे त बहितर कहिड़ो थियो। बहितर त उहो थियो न जेको 10 मिंट उस में बीही करे पोइ हमेशह जे जहिड़ी छांव में वेठो ऐं हो 10 मिंट छांव में वेही करे उन खां पोइ हमेशह उस ते रहिजी वियो त उनजी त ज़िंदगी न ठही न। मुस्लमान जी ज़िंदगी इहा आहे 10 मिंटनि जी ज़िंदगी आहे थोरी ज़िंदगी आहे। हितां जो सामान बि थोरो आहे पोइ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हुन त पोइ हमेशह मोमिन जे लाइ आराम आहे सुकून आहे। पर जेको दुनिया जे ऐश अशरतुनि में ज़िंदगी गुज़ारे ऐं पंहिंजी ज़िंदगी ग़फ़लत में गुज़ारे थो छॾे ख़ुदा जी बंदगी जंहिंखे नसीब नथी थिए त उन शख़्स जे लाइ हमेशह अज़ाब आहे हमेशह तकलीफ़ आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हर हिक खे पंहिंजे पनाह में रखे। फरमाए त लाकिन लज़ीन नतक़ू रब्बहुम लहुम जन्नातुन तजरी मिन तहतिहा अल-अनहार ख़ालिदीन फ़ीहा नुज़ुलम मिन इंदिल्लाहि वमा इंदल्लाहि ख़ैरुल लिल अबरार। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पर जिन शख़्सनि तक़वा अख़्तियार कई तक़वा अख़्तियार कई मुत्तक़ी थी विया। तक़वा जी माना आहे बचणु छाकाणि हर बुराई खां बचणु। इंसानु पंहिंजे कपिड़नि खे कोन थो बचाए त मेरो न थी पए जिस्म खे बचाए थो इंसानु त किथे ज़ख़्म न लॻी वञे थोरी फुड़ी जिस्म ते लॻंदी जल्दी माण्हू इलाज जी कोशिशि कंदो त नासूर न थी वञे जान हलाक थी वञे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए हिकु इहा बीमारी आहे जेका तुंहिंजी ज़िंदगी खे हलाक करण जे लाइ आहे माना तूं उन खां बची थो पियो त मता इहा ई बीमारी मूंखे मारे न विझे। पर हिकु गुनाहनि जी बीमारी बि आहे नाफ़रमानी जी बीमारी बि आहे उहा अहिड़ी बीमारी आहे जेको आख़िरत खे विञाए थी छॾे। उन बीमारी खां बि पाण खे बचायो। फरमाए त लाकिन लज़ीन नतक़ू रब्बहुम फरमाए त पर जिन शख़्सनि तक़वा अख़्तियार कई यानी पंहिंजे रब खां ॾिना उन्हनि जे लाइ बाग़ आहे। फरमाए त उन्हनि जे लाइ बाग़ आहिनि तजरी मिन तहतिहा अल-अनहार ख़ालिदीन फ़ीहा जंहिंजे हेठां नहरूं थियूं आहिनि उहे हमेशह उन बाग़नि में रहंदा। फरमाए त नुज़ुलम मिन इंदिल्लाहि उन्हनि जे लाइ अलाह वटि महिमानी ख़ुदा वटि महिमान बणिजी करे उते ईंदा। वमा इंदल्लाहि ख़ैरुल लिल अबरार ऐं उहो जेको अलाह वटि आहे न इहो भलो आहे वाते नेकोकारनि जे लाइ यानी भली शइ खे अलाह ताला पाण वटि महफ़ूज़ करे रखियो आहे पंहिंजे ॿारनि जे लाइ। बाक़ी आर्ज़ी शयूं जेके दुनिया में अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ॾिनियूं आहिनि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त ॿारनि खे रब जी ख़ौफ़ रखणु घुरिजे छो जो अलाह जो ख़ौफ़ ई त बचाए सघे थो न इहो त को ज़रूरी न आहे। को माण्हू ग़लति कमु कंदो आहे न छा चवंदो आहे अदान खे अलाह जो ख़ौफ़ कोन्हे या ख़ुदा जे ख़ौफ़ जो निकिरी वञणु माना इंसानु भटकी वियो। पर जेसिताईं अलाह जो ख़ौफ़ उनजे दिलि में अंदर में रखियलु आहे तेसिताईं इहो ख़ौफ़ ख़ुदा उनखे बचाईंदो बुराईअ खां नाफ़रमानी खां। हिकु त पंहिंजो पाण खे बचाइणु ॿियो आहे अलाह जी बंदगी करणु। इहे 2 शयूं आहिनि ज़िंदगी जे अंदरि दुनिया जे अंदरि 2 शयूं आहिनि हिकु बुराई खां पाण खे महफ़ूज़ करणु बचाइणु ॿियो अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जी बंदगी करणु जेके माना अलाह जी इबादत कनि था पिया पंहिंजे हाल खे कहिड़ी बि सूरत में रब जी बारगाह में पेश कनि था पिया अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि खे अबरार जी जमात में दाख़िल फरमाईंदो नेकोकारनि जी जमात में दाख़िल फरमाईंदो। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इहे अबरार इहे नेकोकार क़यामत जे ॾियारे रब जी बारगाह जे अंदरि महिमान बणिजी ईंदा। हाणे महिमान ईंदो आहे त कहिड़ो माण्हू जी इज़त कंदो आहे न महिमान खे ॾिसी करे माण्हू ख़ुशि थींदो आहे त महिमान आयो आहे। ऐं उन महशर जे मैदान जे अंदरि उहे नेकोकार बाना जॾहिं अलाह जी हुज़ूर में ईंदा त रब जा महिमान बणिजी करे ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो ख़ैरुल लिल अबरार रब फरमाए त इन्हनि महिमाननि जे वास्ते जेको मां रब पाण वटि रखियो आहे न दुनिया में उन जो को मिसाल ई नथो मिली सघेव
उहो कुझु बि कोन्हे को। आख़िरत में मां अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इन्हनि जे लाइ मां अहिड़ो एहतमाम फरमायो आहे। सो आख़िरत खे तरजीह ॾियणु घुरिजे जो अलाह ताला जी ज़ाते बाबरकात क़ुरान पाक में इरशाद फरमाए त वलल आख़िरत ख़ैरुल लक मिनल ऊला। ओ मुंहिंजा सुहिणा महबूब, तुंहिंजे वास्ते आख़िरत भली आहे, तुंहिंजे लाइ आख़िरत भली आहे दुनिया खां। इन जी माना इहा बि वरिती वई आहे त ईंदड़ वक़्तु मुस्तक़बिल तुंहिंजो रोशन आहे, मुस्तक़बिल तुंहिंजो भलो आहे, अॼु खां ईंदड़ वक़्तु तुंहिंजे लाइ भलो आहे। त ईंदड़ वक़्तु हर मोमिन जो रोशन तॾहिं थींदो जॾहिं बानो अलाह जी बंदगी में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो। इहो लाज़िम आहे। अलाह तौफ़ीक़ ॾे त जेतिरो मुमकिन थी सघे त भलाई जे तरफ़ ॾे माण्हू क़दम रखे, बदनी इबादत करे, माली इबादत करे, कुझु न कुझु करणु घुरिजे। जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात सरापा अमल बणिजी करे दुनिया में तशरीफ़ फरमा थिया। हमेशह अमल जी ताक़ीद फरमाईंदा हुआ त जीअं इन जो अमल ज़ाया न थिए, अमल महफ़ूज़ थी वञे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि में बि इहो विरसो हूंदो त कीअं बि करे अमल कयूं, असांखे अॻिते आख़िरत खे असांजे खे उहा अमल ई संभालींदो। दुआ आहे त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात तव्हां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।